अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद त तव्हां ठीकु हूंदा। दोस्तों अॼु जो टॉपिक आहे असांजो टालपुरनि जो दौरु। त टालपुरनि जो दौरु जेको हो उहो कलोड़नि जे दौर खां बाद में आयो ऐं टालपुर बि कलोड़नि वांगुरु ॾेही हुकुमरान हुआ। इन जे करे सिंधी अदब खे वधण विझण जो काफ़ी मौक़ो मिलियो। अगरि सिंधी अदब जी असां ॻाल्हि कयूं त सिंधी अदब जी जेका तरक़ी कई हिन दौर में उनखे असां 4 हिसनि में विराए सघूं था, जिन में अचे थो मज़हबी शाइरी, सूफ़ियाना शाइरी, नयूं सिन्फ़ूं ऐं नसर नवीसी। मज़हबी शाइरी में हिकु नालो वॾो मिले थो असांखे, जंहिंजो नालो हो मखदूम अब्दुल्ला नरई वारो। उन्हनि जो हिकिड़ो बैत मिले थो जेको अलिफ़ अशबा ते आहे। अलिफ़ अशबा मूं तव्हांखे पहिरियां बि लेक्चर्स में ॿुधायो हो त अलिफ़ अशबा में उहा शाइरी अचे थी, उहे शेर अचनि था जिन जे आख़िर में अलिफ़ हुजे। हिकिड़ो शेर जो नमूनो हिते ॾिजे थो, इहो मुंहिंजे अखियुनि जो ठार मंझि दुनिया ऐं पिणु मेवो होम दिलि जो वंदर वजूदा, हैजा सांडियो मुंहुं मंझि में सो प्यारा पाणा। अच्छा, ॿियो अगरि इन जो हिसो असां ॾिसूं त सूफ़ियाना शाइरी। सिंधी अदब में तसवुफ़ जेको आहे सिंधी अदब जो, ईअं सम्झो त तसवुफ़ ऐं सिंधी अदब गॾु हलनि था। छाकाणि तसवुफ़ खां सिंधी अदब ख़ाली न आहे। तसवुफ़ सिंध जे ख़मीर जे ज़रे में शामिल आहे ऐं हर दौर वांगुरु हिन दौर में बि काफ़ी सूफ़ी शाइर पैदा थिया, जिन में वॾो नालो हिकु त वॾो नालो सचल सरमस्त जो आहे। सचल सरमस्त बि उन वाट जो पांधीअड़ो हुयो जंहिं ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, शाह इनायत इहे गुज़री चुका हुआ। सो अचो त सचल सरमस्त जो पढ़ूं था हवालु। सचल सरमस्त जो ख़ानदान में शाह लतीफ़ जे वॾनि वांगुरु दीन जी तशहीर ऐं तालीम लाइ मशहूरु हो। हिन फारूकी ख़ानदान मां बि केतिरा ई अहले अलाह बुज़ुर्ग पैदा थिया जिन दीन लाइ वॾियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। सचल सरमस्त ख़ैरपुर रियासत जे दराज़ा शरीफ़ ॻोठ में सन 1739 में तवल्लुद थियो। हूअ अञा नंढड़ो ई हुयो त संदसि वालिद मियां सालेह-उद-दीन वफ़ात करे वियो, तंहिं करे संदसि चाचे मियां अब्दुल हक़ जी संभाल हेठि रहियो। सचल सरमस्त क़ुरान जो हाफ़िज़ हुजण सां गॾु अरबी ऐं फ़ारसी जो आलिम पिणु हो। तसवुफ़ सां दिलचस्पी हुअण करे शेख फ़रीदुद्दीन अत्तार जो किताब मंतकुल तीर ऐं वसियतनामा पढ़ियईं ऐं शेख शमसुद्दीन तबरेज़ी जो दीवान शम्स तबरेज़ी पढ़ियाऊं, जन एतिरो त मुतासिर कयसि जो शेख अत्तार ऐं शेख शम्स तबरेज़ी खे पंहिंजो फ़ारसी कलाम में रूहानी मुर्शिद करे मञियो अथसि। सचल सरमस्त जे बारे में शाह लतीफ़ जी अॻकथी हुई त जेका कुनी असां चाढ़ी आहे उनजो ढकण ई नींगर लाहींदो। उन में एतिरो त बेबाक थी वियो जो मुलनि मथसि फ़तवाऊं बि जारी कयो ऐं खेसि गुमराह सॼाऊं। सचल सरमस्त जी शाइरी खे असां ॿिनि हिसनि में विराए सघूं था। हिकु हक़ीक़ी शाइरी जंहिंमें तसवुफ़ जो रमज़ूं असांखे नज़र अचनि थियूं, जंहिंमें हू तमामु बेबाक थी वियो आहे ऐं वहदतुल वजूद जे फ़लसफ़े खे हुन ॾाढी बेबाकी सां ॻायो आहे। भूल न ॿिए कंहिं भुल, तूं त आदम नाहीं, लिकियो थो लातूं करी जीअं बाग़ अंदरि बुलबुल। अलाह अलाह छोकिरी पाणी अलाह ॼाण, सचो साईं हिकिड़ो नाहे शक गुमान। संदन तबियत में तमामु घणो जलाल हूंदो हो। जॾहिं साज़ वॼंदा हुआ त पाण मस्तु थी वेंदा हुआ ऐं बेख़ुद थी नचंदा हुआ ऐं शाइरी बि कंदा हुआ। अहिड़ी इस्तग़राक़ जी कैफ़ियत में संदसि अखियुनि मां आब जारी थी वेंदो हो त पाण फरमायूं, रोइण ज़ारो ज़ार रातो ॾींहं मूं, खोड़े कान क़रीब वियो हीअणे मंझि हज़ार, हिन गोली जी गुफ़्तार का ॿुधायो ॿारोचन में। फ़ना ऐं बका जे मामले ते संदसि ख़्यालु हो त इंसानु फ़ानी न आहे, छो त इंसान जी वजूद बारी ताला जो हिकु मज़र आहे, हिसो आहे। तंहिं करे इहो तकमील ते पहुचंदो। पाण फरमाइनि था, जहिड़ो आहीं तहिड़ो हूंदे फ़ानी थींदे छा, सद पंहिंजी सिर ते कामिल पीड़ियई का, ॻाल्हि न सम्झई सा आवाज़ी अनल हक़ जी। ख़लीफ़ो नबी बख़्श लगारी। नबी बख़्श लगारी सिंधी ऐं सराइकी जो बुलंद पाए जो शाइर हो। पीर साहब पगारे जो मुरीद हो, तंहिं करे खेसि ख़लीफ़ो सॾींदा हुआ। संदसि कलाम में तसवुफ़ सां गॾोगॾु हुस्न ऐं इश्क़ जी बि चङी ख़ासी अवतार कयल आहे। उन खां अलावा ख़लीफ़े साहब आला दर्जे जी मज़हमती शाइरी बि कई आहे, जेका केॾारो जे नाले सां मशहूरु आहे। हुन खिरड़ी वारी जंग जो ज़िक्र ॾाढे पुरजोश अंदाज़ में कयो आहे। पाण शाह शुजा खे ख़बरदार कंदे फरमाइनि था, शुजा वे म सिंध में ओॾा ॾे नज़रा, हिते रावत रिंद वतन किले कोॾिया। त दोस्तो हिन
दौर जो हिकु ॿियो मशहूरु शाइरु आहे सूफ़ी दिलपत। हीउ बुज़ुर्ग असल में सेवण जो रहाकू हो, जितां पोइ लॾे अची हैदराबाद में रिहाइश पज़ीर थियो। कुझु वक़्तु मीरनि जे दरबार में नौकिरी बि कयईं। सूफ़ी दिलपत सिंधी ऐं सराइकी खां अलावा फ़ारसी में बि शाइरी कई। मौज़ू जे लिहाज़ खां विदानियत सां गॾु हुस्न ऐं इश्क ते बि शाइरी कई अथसि। छो न पसंदासीं इश्क जी खुरी ख़ता, आशिकनि जी जान ते खूनी खंजर चश्मन ख़ता, बेख़बर मख़मूर थी मुश्ताक मोहब्बत में मता, फ़ना फ़ानी जे थिया दिलपत दिलबर जे मथां। हमल फ़क़ीर लगारी। ही टालपुरनि जे आख़िरी दौर ऐं अंग्रेज़नि जे अवाइली दौर जो हिकु मक़बूल आम सूफ़ी शाइर हो। हिन सिंधी ऐं सराइकी